अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे सिंध जो ॾियो मालाई किरदार सिराज। मुरतब ताज जो छपराईंदड़ सिंधी अदबी बोर्ड ॼाम शोरो सिंध। छापो पहिरियों साल 2013 ईस्वी। वियो वणजारो ओहरे तासुरात सेई जोभन ॾींहं जॾहिं सॼण सफ़र हलिया रुआं रहन न सुपरी आयल करियां कीअं मूंखे चाढ़े चीअं वियो वणजारो ओहरे। सिराज यारनि जो यार। सिराज लग मेमण मुंहिंजो जिगरी दोस्त हो। इन सहाफ़ती दुनिया तोड़े अदब जे दायरे ऐं इल्मी मैदान में हिकु ई वक़्तु कमु कयो आहे। सिराज लग मेमण निमाणी क़िस्म जो इंसान पिणु हो। सिराज जो मूंसां भाइरनि वारो नातो हूंदो हो। सिराज लग मेमण इल्म ऐं अदब जे मैदान में एतिरो त ॼाणू इंसान हो जो जेकॾहिं अदब ऐं इल्म जे मैदान में साणस का ॻाल्हि कबी हुई त संदसि रद्द अमल दिलपसंद ऐं इल्मी लिहाज़ खां लाजवाब हूंदो। सिराज लग मेमण ऐं मूं सॼी ज़िंदगी गॾिजी गुज़ारियो ऐं इल्म ऐं अदब जी ख़िदमत कई। तोड़े जो सिराज लग मूंखां उमिरि में नंढो हो पर खेसि वॾी ॼाण हूंदी हुई, तंहिं करे कंहिं वक़्तु हू मुंहिंजो उस्ताद बि बणिजी वेंदो हो। अफ़सोस त आउं वॾी उमिरि वारो ज़िंदा रहिजी वियुसि ऐं हू नंढी उमिरि वारो असां खां अलॻि थी वियो। संदसि विछोड़े ते तमामु घणो सदमो पहुतो आहे। हू वॾी हिमत ऐं हौसले वारो इंसानु हो। इन अदब ऐं इल्म जे दायरे में वॾी क़ाबिलियत हिमत ऐं हौसले सां कमु कयो। जंहिं वक़्तु आउं सिंधी अदबी बोर्ड जो सेक्रेटरी हुयुसि तंहिं वक़्तु सिराज मेमण पहिरीं असिस्टेंट तौरु मूंसां गॾिजी कमु कयो ऐं उन दौर में बोर्ड अंदरि जेतिरो कमु थियो उन कम में सिराज मेमण जो भरपूर किरदारु हो। सिराज मेमण सहाफ़ती दुनिया में अची वॾी मक़बूलियत माणी ऐं सहाफ़त में नवां लाड़ा पैदा कया ऐं पंहिंजे दौर में सहाफ़ती दुनिया में उभार आंदो। सिराज लक ॿिनि दिलनि वारो इंसानु हो ऐं हू यारनि जो यार हो। मोहम्मद इब्राहिम जोयो जदीद अदब जो वॾो माण्हू। सिराज लक मेमण हिकु मॉडर्न माण्हू हो। हू हिकु इंसानु इनक़िलाबी अदीब ऐं दानिश्वर हो। हू जदीद अदब ऐं इल्म में वॾो माण्हू हो। हू वज़नदार शख़्सियत जो मालिक हो। सिराज लक मेमण कमज़ोर ॻाल्हियूं न कंदो हो। हू सोचींदो हो त सिंधी क़ौम में तब्दीली कीअं आणिजे ऐं इनक़िलाबी लाड़ा कीअं आणिजनि। सिराज कॾहिं बि पंहिंजी लियाक़तुनि जो फ़ाइदो वठी पाण वधाइण वारो को बि धंधो न कयो। हू उन ख़्याल जो माण्हू हो त सिंधी माण्हू सुजाॻ थियनि, पंहिंजे वतन जा मालिक बणिजी तालीम हासिलु कनि। हू पाकिस्तान जो हामी ज़रूरु हो त सिंध पाकिस्तान में हुजे पर ग़ुलाम न हुजे, न मर्कज़ जी न वॾेरनि जी ग़ुलामीअ में हुजे। हू हवाई ॻाल्हियूं कंदड़नि मां बेज़ार हूंदो हो। हुनजे वञण सां जेको नुक़सानु थियो आहे उन नुक़सान जो पूराओ थी नथो सघे। अहिड़ा माण्हू घटि हूंदा आहिनि जेके तोड़ निभाइनि था, जेके पलटा नथा आणनि, वॾेरनि जा चमचा न थींदा आहिनि। सिराज उन्हनि माण्हुनि मां हिकु शख़्सियत हो। सिराज जहिड़ा माण्हू रोज़ु रोज़ु पैदा न थींदा आहिनि। रसूल बख़्श पली जो सिंध जो मुहाफ़िज़ चाचा सिराज मेमण जे घर में हिन नोटबुक ते ताज़ियती जुमिला लिखंदे बि अञा यकीन नथो अचे त चाचा सिराज मेमण हाणे असां में नाहे रहियो ऐं अञा बि मरहूम लफ़्ज़ संदसि नाले सां गॾिजी लिखी नथी सघां। उहो पूरे यकीन ऐं अज़म सां चई सघिजे थो त जदीद सिंध खे अदबी समाजी ऐं ॾाहप जे ॿियनि हवाले सां जदीद मिज़ाज मुतारिफ़ कराइण, नयूं शयूं नए रुख ऐं ज़ाविये सां ॾेखारण वारनि में सिराज लक मेमण जहिड़नि माण्हुनि जो शानदार ऐं बेबाक किरदारु रहियो आहे। अमा अख्तर बलोच जे किताब क़ैदियाणीअ जी डायरी में लिखियल बुरजुस ते पर सादे महाग खे कीअं थी विसारे सघां। स्कूल जे आख़िरी सालनि में जीजी ज़रीना जे ॾिनल किताब पढ़ाॾो सोई सर जी मज़ाहिमती किरदारनि जी बहादुर सोच ऐं संदन आज़ादीअ वारी वेड़ जे हर अखर में सिराज जी ख़ुदि पंहिंजी दिलि जो अज़म महसूसु थियो त मरसूं मरसूं सिंध न ॾिसूं। ऐं पोइ ॿिया नाविल जन जेकनि किरदारनि पंहिंजी धरतीअ लाइ यलगार कंदड़नि ते आग ऐं बाहि पे वसाई त के किरदार इंतिहाई अमीराणे ठाठ बाट सां वॾनि शहरनि जे बाल रूम्स में हसीनाउनि जे चेल में हथ विझी अज़ीम मौसीक़ारनि जे धुननि ते रक़्स करे रहिया हुआ। पर हिकिड़ी शइ जेका हर किरदार मंझां कंहिं न कंहिं तरीक़े सां आया हुई त नाविल जो बुनियादी ख़्यालु पंहिंजी धरतीअ जे बका लाइ उन जे दिफ़ा लाइ सभु कुझु करे गुज़रण वारी ॻाल्हि हुई जेका चाचा सिराज जी पंहिंजी सोच हुई, ख़्यालु हो, ख़्वाबु हो ऐं जंहिंजे ताबीर लाइ हिकु रोशन ऐं लिबरल सिंध लाइ उहा ॻाल्हि हिन सिंध वासियुनि खां वठी घर वारनि में बि मुंतक़िल कई। ससी पली जो हिकु महान शख़्स जी मोकिलाणी। सिंध जे दानिश, इल्म, अदब, तहक़ीक़ ऐं तख़लीक़ में मां अॼु एॾे महान शख़्सियत नथो ॾिसां
असां खां विछड़े अज़ल जे दाइमी सफ़र ऐं महल ॾांहुं रवानो थियो। सिराज जी जुदाई एॾो वॾो ख़ाल छॾे वई आहे जेको केतिरियुनि सदियुनि ताईं आसानीअ सां पुर न थींदो। मुंहिंजी रफ़ाक़त साणसि तमामु घणी रही। हिकु त ई मुंहिंजो सिविल सर्विस इनकम टैक्स सर्विस जे हवाले सां जो साथी रहियो। असांजी बैंच तमामु ज़हीन ऑफिसरनि जी बैंच हुई, जंहिंजे पहिरीं 3 ऑफिसरनि मां हुआ ऐं पंहिंजे पेशे में पहिरें नंबर ते होशियारु ऑफिसर हो। ॿिए तरफ़ असांजी सर्विस में हिन को सानी न हो। हू इल्मु अदब तख़लीक़ तहक़ीक़ ऐं दानिश जे मैदान में सिंध में न फ़क़ति पहिरियों अदीब हो, पर सिंधी ज़ुबान ते संदसि वॾो अहसान आहे जेको केतिरे अरसे ताईं को विसारे न सघंदो। हू इल्मु ऐं तहक़ीक़ जो पैटर्न हो ऐं वॾा वॾा क़दम खणी ख़ुदा वटि सुरख़ुरू थी रवानो थियो। मुंहिंजे लाइ संदसि विछोड़ो के साल मुंहिंजे साह सां लॻल रहंदो। मज़हर लक सिद्दीकी। सिराज बाउसूल ऐं वतन परस्त। सिराज लक जहिड़ा मज़बूत इरादे वारा सिंध सां अथाह मोहबत कंदड़ सिंधी तमामु विरले पैदा थींदा आहिनि। असां लाइ ही वॾो अलमियो आहे। हर कंहिंखे हलणो आहे, पर हेतिरी भरपूर बाउसूल ऐं वतन दोस्तीअ जी ज़िंदगी कंहिंखे नसीब थिए थी। रोचीराम। सिराज तारीख़ जो रोशन सिज। अॼु तारीख़ जो रोशन सिज पंहिंजूं सभु ताबनाकियूं सहेड़ींदे ज़मीन जे हंज में सुम्ही पियो। अॼु सिंध जी तारीख़ जो हिकु रोशन बाब पूरो थियो। सिंध जो आशिक़ सहाफ़ी मुहक़िक़ ऐं अदीब सिंध ऐं सिंधी अदब खे घणो कुझु ॾेई सिंध ऐं सिंध वासियुनि ते हिकु वॾो कर्ज़ु चाढ़े वियो आहे। हू पंहिंजी ख़्वाहिश मुताबिक़ कम खे तकमील ते पुॼाए वियो। नावलनि खेसि शोहरत घणी ॾिनी, अलबत सिंधी ॿोलीअ ते कयल संदसि कम खे बि ओतिरी ई पज़ीराई मिली। हिकु दलेर, सुहिणो, बावकार, बुरदबार ऐं सिंध जो सपूत सिराज लक मेमून बि अॼु रब जी राह वठी अबदी ज़िंदगीअ जो राही थियो। मां पाण खे ख़ुशकिस्मत थी सम्झां त मूं खेसि ॾिठो, पढ़ियो, ॿुधो ऐं साणसि शनासाई हासिलु कयमि। अलाह हिन जी मग़फ़रत फ़रमाए। महताब अकबर राशिदी। संदसि नालो सदाईं ज़िंदह रहंदो। सिंध चंद हस्तियुनि जे सहारे ते कंधु खयो बीठी आहे। अदा सिराज उन्हनि मंझां हिकु हो। सिराज साहब जो कमु न त लिकियलु आहे, न ई तारीफ़ जो मोहताज। असुलु मामिलो सिंध जे महरूमीअ जो आहे। सिराज साहब जहिड़ा सिंधी जेका जाइ ख़ाली छॾींदा वञनि उनखे भरण वारा हाणे असां वटि कोन रहिया आहिनि। इहो यकीन ज़रूरी आहे त सिंध वटि ऐं सिंधियुनि वटि उहो नालो सदाईं ज़िंदह रहंदो ऐं उन्हनि खे उहो फ़ख़्रु ॾियारींदो रहंदो जेको कंहिं बि धरती ऐं क़ौम खे ज़िंदह रखण जो कारण बणिजे थो। सिराज साहब जो कमु सिंध में ज़िंदह रहंदो। सिंधी वॾे फ़ख़्र सां संदसि नालो खणंदा। सिंधी वॾे फ़ख़्र सां संदसि कम खे दुनिया ॾो पेश कंदा। नूरुल हुदा शाह। माण्हू सभु न सुहिणा। सिराज सिंधी ॿोलीअ जो हिकु बर्ख लेखक, नावल निगार, कहाणीकार, मुहक़िक़ ऐं मुतरजिम हो। जंहिं असांखे पढ़ाॾो सोई सॾे मरण मूसी आव, ए दर्द हली आव ऐं अठू माण्हू जे उनवान सां कहाणियुनि जा मजमूआ ॾिना। सिंधी ॿोली जहिड़ी अहम तसनीफ़ ॾिनी। उहो समूरो कमु न रुगो सिराज खे बल्कि सिंधी ॿोलीअ खे पिणु ज़िंदह रखंदो। सिराज मूंखां सीनियर हो, पर मुंहिंजो दोस्त हो, छाकाणि त असांजो सबंध सिंध जे नए अदब सां आहे। असांजो तालिक़ घरू तालिक़ हो। सिराज जा डॉक्टर फहमीदा, अब्दुल हक अज़ीम सां ज़ाती वास्ता रहिया आहिनि। बल्कि मूं संदसि पीउ साईं मोहम्मद याकूब सां गॾिजी लुग़त ऑफिस में पिणु कमु कयो। सिराज अॼु असां वटि न आहे, पर हिन जे पेरनि जा निशान असां लाइ वाट जी लाट आहिनि। माण्हू सभु न सुहिणा, पखी सभु न हंज। कंहिं कंहिं माण्हूअ मंझि अचे बूई बहार जी। इमदाद हुसैनी। ख़्याल सदाईं संदसि पाछो सिंध ते रहे। अदा सिराज विछोड़ो ॾेई वियो। हीउ विछोड़ो, हीउ ॾुखु न सिर्फ़ु उन जे ख़ानदान जो आहे, पर असांजो ऐं सॼी सिंध जो आहे। हीउ ॾुखे वक़्त में असांजो रहबर रहियो हाणे हिकु हिकु करे वञी रहिया आहिनि। सिंध ख़ाली पई थिए। शरही माण्हू जित बि वञनि सिंध ऐं सिंध वासियुनि जा दुआगू रहनि। अॼुकल्ह सिंध में अहिड़ा ज़िंदगियूं वक़फ़ करण वारा घटि आहिनि। अल्लाह पाक अदा सिराज जो पाछो सिंध वासियुनि ते संदसि वञण खां पोइ बि रखे। अॻिते वेंदड़नि खे असां न विसारियूं। उन्हनि जी जोत जलंदी रहे। सुल्ताना वकासी। सिराज सिंध जो अमुल माणिक हो। मोहतरम सिराज लक मेमून सिंध जो हिकु इंतिहाई शानदार इंसान ऐं रोशन सितारो हो। संदसि लाॼाणे सां सिंध में हिकु तमामु वॾो ख़ाल पैदा थी पियो आहे जो भरजणु तमामु मुश्किल आहे।
मुंहिंजे नज़र में सिराज साहिबु सिंध जो हिकु अमुल माणिक हो ऐं ॿोली ऐं अदब जे हवाले सां संदसि नालो हमेशह यादि रहंदो। हू हिकु अदीब, आलिम, लेखक, मुफ़किर, कहाणीकार, नावलनिगार ऐं सहाफ़ी हो। साॻिए वक़्तु हू सिंध जो हिकु मञियल वकील पिणु हो। संदसि सिंध जे क़ौमी हवाले सां काफ़ी ख़िदमतूं हुयूं। पाण सर्वेंट्स ऑफ सिंध सोसाइटीअ जो सरगर्म कारकुन ऐं हिन वक़्तु सोसाइटीअ जो सदर हो। पाण हैदराबाद में सिंध एजुकेशन ट्रस्ट क़ाइमु करे सिंध जी तालीमी सरगर्मियुनि में भरपूर हिसो वरिताईं। मजमूई तौर ते सिराज साहिबु सिंध जो हिकु अज़ीम इंसानु हो। संदसि ख़िदमतूं कॾहिं बि विसारे नथियूं सघजनि। सिंधी ॿोलीअ लाइ संदसि तहक़ीक़ हिकु मिसाली तहक़ीक़ आहे। प्रोफेसर एजाज़ कुरैशी। सिंध सिराज जी कमी महसूसु कंदी। सिराज अल हक़ जी तारीफ़ करणु मुंहिंजे वस जी ॻाल्हि नाहे। मुंहिंजे साईंअ सां उहा कुर्बत हुई जो हू जॾहिं हिलाल पाकिस्तान जो एडिटर हो तॾहिं मां हिलाल पाकिस्तान में कथा लिखंदो हुउसि। सिंध सिराज जी कमी महसूसु कंदी। सिंध बुसी थी पई आहे। हिदायत बलोच। सिंध जो सजण सिराज साहिबु। सिंध जो सजण सिराज लक मेमून सिंधी ॿोलीअ जो बरख अदीब, नावल निगार, मुहक़िक़, ॿोलीअ जो माहिर ऐं मुफ़किर हो। संदसि नावलनि सिंध में तारीख़ी शऊर पैदा कयो ऐं सिंध जे केतिरनि ई नसलनि जी तरबियत कई आहे ऐं अञा बि केतिरा ई नस्ल संदसि लिखतुनि मां उत्साह पैदा कंदा रहंदा। ॿोलीअ लाइ कयल संदसि ख़िदमतूं बि सिंध जा माण्हू सदाईं यादि रखंदा। हिन सिंधी ॿोलीअ खे संस्कृत या ॿिए कंहिं ॿोलीअ मां निकितल बदिरां असुलु हक़ीक़ी ॿुधाई त सिंधी ॿोली सिंध जी ॿोली आहे जेका हितां ई ॼाई ऐं हिते ई निपनी आहे। सिराज साहिब खे सिंध सदियुनि ताईं सारींदी रहंदी, बल्कि जेसीं ताईं हीउ जग आहे हू असां वटि ज़िंदा रहंदो। डॉक्टर मोहम्मद अली मांझी। सिराज सदा हयात आहे। सिराज लक मेमून जिस्मानी तौर असां खां जुदा ज़रूरु थियो आहे पर पंहिंजे कम जे हवाले सां ज़िंदा रहंदो। सिंधी ॿोलीअ ते थियल कमु जंहिंमें हिन सिंधी ॿोलीअ खे संस्कृत या कंहिं ॿिए ॿोलीअ मां निकितल ॿोली करार न ॾिनो पर उन ते गूढ़ी तहक़ीक़ कई त सिंधी ॿोली पंहिंजे असुलु नस्ल मां ॼावल आहे। सिराज लक न रुॻो ॿोलीअ ते कमु कयो पर संदसि नाविल, कहाणियूं, मकाला, नई ज़िंदगी ऐं ॿियनि रिसालनि में छपियल आहिनि। उन हवाले सां सिराज लक सदा हयात आहे ऐं रहंदो। अयाज़ आलम अबड़ो। रहिजी विया गुण मारुनि जा मलीर में। सिराज सिंध जी सांजावंद टहीअ जो उहो किरदारु हो जंहिंखे दियोमालाई किरदारु चइबो त वाधारो न थींदो। दुनिया में जेके माण्हू वक़्त जी धारा सां हलण खां इनकार कनि ऐं पंहिंजो रस्तो ऐं रंध जोड़ण जी कोशिशि कनि त उन्हनि खे तारीख़ जे वर्कनि में दाइमी ऐं लाज़वाल दर्जो हासिलु थींदो। सिराज पंहिंजी लिखण ऐं वाबस्तगीअ सां सिंध जे टिनि पीढ़ियुनि ते असर अंदाज़ थियो। हिन अदब खे महज़ अदब सम्झण खां नाबरी वारींदे अदब खे क़ौमुनि जी तक़दीर बदिलाइण में अहम कारज तौरु कतब आंदो जंहिं करे संदसि लिखण खे महानता हासिल थी। अमानुल्लाह शेख। असां जिदोजहद जी वाट सिराज खां सिखी। सिराज लक मेमून हिकु फ़र्द न पर पंहिंजे दौर जी तारीख़ आहे। असांजे नस्ल अॼु समाज में जेतिरी बि मञता हासिलु करण में कामयाबी माणी आहे उन जी ज़हनी ओसर ऐं तरबियत में संदन फैलियल रोशन ख़्याली आहे। असां अदब सां कमिटमेंट तव्हां खां सिखी सघिया आहियूं। अदब ज़रिए समाज में जिदोजहद करण जी वाट तव्हां ई ॾेखारी आहे। रोशन ख़्यालीअ जो ॿिज जेको तव्हां छटे विया आहियो उहो हाणे हमेशह फहिलजंदो रहंदो। तव्हांखे ईंदड़ नस्ल बि सदाईं सलाम कंदो। अतिया दाऊद। सिंधी अफ़साने खे नओं रूप ॾींदड़। सिंध जॾहिं अदबी खेत्र में इब्तिदाई विखूं पई खयूं तॾहिं नसरी अदब खे सघ ॾियण लाइ जिन अदबी शख़्सियतुनि पंहिंजो किरदारु निभायो उन्हनि में सिराज लक मेमून जूं कोशिशूं कॾहिं बि नथियूं विसारे सघजनि। सिंधी अफ़साने खे नओं रंग ऐं रूप ॾियण में ऐं दर्द हली आहे अहम कोशिशि आहे। उनखां सवाइ सिराज जा नाविल निराली विख हुआ। पड़ाॾो सोई सॾु सिंध ते तुरखान हुक्मराननि 1555 ईस्वीअ खां जेके वेल वहाया उन्हनि खे तारीख़ी पस मंज़र में बयानु करणु अदब में हिकु छिरकाईंदड़ वाधारो रहंदो। उनखां सवाइ मरण मूसी आब संदसि सुहिणी काविश आहे। साॻीअ तरह प्यासी धरती रमंदा बादल जे सिरे सां लगातार हर साल 3 नाविल 1988, 1989 ऐं 1990 ताईं मुंहिंजी दुनिया हेकल व्याकल, पंहिंजी दुनिया सभु रंग सांवल ऐं मुंहिंजी दुनिया मर्ग तरशना लिखियाईं। हिन पहिरियों भेरो सुञाणप सिंधी अफ़सानवी अदब में मुतारिफ़ कराई। सिराज जा सिंधी ॿोलीअ जे हवाले सां वॾा वण आहिनि। हिन सिंधी ॿोली किताब अप्रैल 1964 ईस्वीअ में आणे सिंध में सिंधी ॿोलीअ बाबति
मुंहिंजल रवायतुनि ऐं मफ़रूज़नि खे रेटे छॾियो ऐं सिंधी ॿोलीअ खे सिंध जी आगाटी ज़िंदगीअ सां सलाड़े कुझु नयुनि हक़ीक़तुनि खे निर्वार कयो। इब्राहिम जोयो, ग़ुलाम रब्बानी आगरो, तनवीर अब्बासी, ग़ुलाम अहमद गिरामी, शमशीर हैदरीअ जे हौसले अफ़ज़ाईअ ते इन ॿोलीअ जे अॻूणनि नज़रियनि सां इख़्तिलाफ़ राय रखंदे नओं नज़रियो ॾिनो त सिंधियुनि खे हिकु असलूकी ॿोली आहे, न कि सामी सिफ़त या संस्कृत जी ॼाई। हिन तहक़ीक़ ज़रिए साबित कयो आहे त सिंधी अणसिधी तरह संस्कृत ते असर अंदाज़ थी। बहरहाल सिंध पंहिंजी हिकु मुहसिन सजण खां महरूम थी वई। मुख़्तार मलिक। सिराज जहिड़ो शख़्स सिंध जे हर घर में पैदा थिए। मां हिकु माक फुड़े जेतिरी एॾी जुरत किथां आणियां जो अथाह समुंड जे लाइ कुझु चई सघां। एॾी वॾी शख़्सियत लाइ एॾा आला ऐं मज़बूत लफ़्ज़ किथां आणियां। वॾी हिमत सां कुझु अखर लिखां पई। अदा सिराज जहिड़ो भाउ, अदा सिराज जहिड़ो घर वारो शल सिंध जे हर घर में पैदा थिए ऐं अदा सिराज जहिड़ो सचो ऐं पंहिंजे वित वसार पंहिंजी धरती ऐं ॿोलीअ जो हक़ अदा करण वारो शल वर वर पैदा थिए, वर वर पैदा थिए। शबनम मोती। अदा सिराज सभिनी जो दोस्त हो। फमीदा ऐं अनीस जन जो भाउ अदा सिराज न सिर्फ़ु असां सभिनी जो भाउ हो, बल्कि असां हिन खे पंहिंजो दोस्त बि सम्झंदा हुआसीं। त वॾो भाउ बि जेको असां खां अॼु जुदा थी वियो, उनजो ॾुख त फ़क़ति घर वारनि खे आहे, पर सभिनी सिंधियुनि खे वॾो ग़म पहुतो आहे। इल्मु अदब में बि वॾो ख़ाल अची वियो आहे, जंहिंखे भरणु कंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे। अदा पाण हलियो वियो, पर संदसि नालो संदसि काविशूं हमेशह ज़िंदा रहंदियूं। अलाह ताला खे हिन आला मक़ाम अता करे, आमीन। अनीस गांगरो। सिराज सिंध जी हिफ़ाज़त कंदड़ लेखक। मोहतरम सिराज मेमण सां मुंहिंजो ज़ाती तालुक़ संदसि किताबनि ऐं लिखणियुनि जे करे थियो। वो पहिरीं कंबर में जशन लतीफ़ में खेनि ॾिठो। 1988 ईस्वीअ खां पोइ मुसलसल हिन सां मुलाक़ातूं रहियूं। ॿोली, अदब, कहाणी, सहाफ़त, नाविल सिंधियुनि जूं फील्ड्स हुयूं। सिंध जो मरकज़ हो। वो आख़िरी भेरो शमशीर हैदरीअ जे स्टेज ते आर्ट्स काउंसिल कराचीअ में आयो। अदी डॉक्टर फ़हमीदा, डॉक्टर अमजद सिराज पिणु मौजूदु हुआ। सिराज साहब आख़िरी तक़रीर कई। ओचितो मूंखे घुराए चयाऊं, मां ॻाल्हाईंदे रोई पवंदुसि। उनखां पोइ सिराज सां आख़िरी मुलाक़ात संदसि घर में थी, जिते उन मूंखे कृष्ण चंद्र जो तर्जुमो कयल नाविल ॾखण माथो सिज उभिरे ॾेई चयो त इनखे ॿीहर शाये करायो। उहो किताबु हिंदुस्तान जे ॻोठनि, औरतुनि, अदब, रोशन ख़याल अदब, भारतीय सरकार ऐं हारियुनि ते ज़ुल्म जी कहाणीअ बाबति आहे। सिंध हिकु रोशन ख़याल ऐं आलमी तोड़े सिंध जे हालतुनि खे गॾु खणी कमु कंदड़ सूरमे खां महरूम थी वई आहे। हिकु नस्ल अहिड़ो बि हुजणु घुरिजे जेको घण रुखो कमु करे, घटि ॻाल्हाए ऐं सिंध तोड़े मुल्क जी हिफ़ाज़त लाइ ईअं कमु करे जीअं सिराज साहब कयो। डॉक्टर अयूब शेख। सिंध में क़ौमी जागरता पैदा कंदड़ किरदारु। 1970 ईस्वी वारे ॾहाके दौरान सिंध जी क़ौमी जागरता जो जेको दौरु हो, उन में साईं GM सैद खां पोइ जन चंद मुख्य माण्हुनि जो किरदारु आहे। उन्हनि में सिराज लक मेमन साहब जो नालो नुमाया आहे। असां जॾहिं कॉलेज मां निकिरी यूनिवर्सिटीअ में हैदराबाद आयासीं त जन किताबनि सभ खां पहिरीं असांजो आदुरभाव कयो, उन्हनि में पढ़ाॾो सोई सॾ बि हो। सिंध जी तारीख़ खे हलंदड़ वक़्त जी क़ौमी जिदोजहद सां ॻंढण जो उहो आला नमूनो हो, जंहिं नौजवान क़ौमी कारकुननि खे तमामु घणो मुतासिर कयो। उनखां अलावा सिंधी ॿोलीअ जे मुताले खे नओं ऐं साइंसी रुख ॾियण में पिणु सिराज हक साहब जी जाखोड़ बेमिसाल आहे। उनखां पोइ अख़बारुनि में लिखियल नमूननि ज़रिए बि मोहतरम सिराज सिंध जे क़ौमी शऊर खे अॻिते वधाइण में पंहिंजो किरदारु अदा कंदो रहियो। नौकिरी छॾण खां पोइ जॾहिं मूं वकालत शुरू कई त सिराज साहब सां न्याज़मंदीअ जो नओं सिलसिलो शुरू थियो। मुलाक़ात घटि थींदी हुई, पर जॾहिं बि थींदी हुई त मूंखां सिंध जी क़ौमी जिदोजहद बाबति पुछंदो हो ऐं पंहिंजे तरफ़ां कुझु ॿुधाईंदो हो ऐं सिंध में तमामु ॾुखियनि हालतुनि जे बावजूदि हू पुरुमीद हो। उहा मुंहिंजी ख़ुशकिस्मती थी त मुंहिंजे वेझड़ाईअ में छपियल किताब सिंध जे सियासी जिदोजहद जो मुहाग सिराज मेमन साहब लिखियो। ख़ालिक जूणे जो।